मरीज ही को फोन कयो दादा ये कीअं थियो त सघे मरीज़ न अचनि सिंध जे खाधे पीते जी शयुनि में मिलावट नथो थिए छा अचो अचो मैडम वेहो वेहो कहिड़ी तकलीफ़ अथव मां शर्म कर औरत ज़ात खां सवाल थो पुछे छा थी चई शर्म कयां नालो ॿुधायो पंहिंजो को बि मां औरत आहियां गैर मर्द खे नालो छो ॿुधायां अच्छा तूं औरत ज़ाल आहीं खे दिया ख़बर कोन हुई इहो ॿुधाए त भला नाले जाते पर्ची में छा लिखां था लिखो गुलूअ जी ज़ाल गुलाम असां सिंध जी औरतूं पंहिंजो नालो गेरनि खे न आहियूं ॿुधाईंदियूं अच्छा भला तव्हां पंहिंजो फ़ोन नंबर त ॿुधायो मां पंहिंजो नंबर तोखे छो ॾियां डॉक्टर ख़ैर त आहे भला ॿुधाए हिते आई छो आहीं इलाज कराइण ॿुधाए भला कहिड़ो नट बोल्ट ख़राबु कई इहो ॿुधाए भला तकलीफ़ कहिड़ी आहे तव्हांखे डॉक्टर तूं आहीं या मां डॉक्टर त मां आहियां हाँ त पोइ मां छो तोखे ॿुधायां फीस तूं तो वठी त तूं ॿुधाए न भाई परते मूं कयो मां तव्हांजा पुठा चेक कयां तो मूंखे तकलीफ़ मादे में आहे ऐं चेक वरी पुठा कंदे अच्छा माना मादो ख़राबु अथव इहा त वॾी बीमारी आहे उमिरि घणी अथई मुंहिंजी उमिरि 16 साल पंहिंजी उमिरि ॿुधाए 16 साल तो भाई एॾो कूड़ शादी खे घणो वक़्तु थियो अथई शादीअ खे 10 साल ये सब क्या देखना पड़ रहा है मतिलबु 6 सालनि जी उमिरि में शादी कई अथई डॉक्टर तू इलाज कर उबता सुबता सवाल न पूछ नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है जरूर कोई ना कोई गड़बड़ ठीकु आहे माई गुलाम तोखे मुंहिंजो नालो कंहिं ॿुधायो मूं त इहे लफ़्ज़ ॾिठी मूंखे सॼी ख़बर पई त पोइ मन मुंहिंजी नज़र में शीशो लॻल हुयो डॉक्टर जो अखियूं ई शीशो आहिनि हाँ, त पोइ तोखे सभु कुझु नज़र अची वियो वेंजी त पुछी थी वञे अरे हो डॉक्टर साहब हाँ डॉक्टर साहब सही तो चई अखियूं बंदि करे कुझु नज़र नथो अचे तू तो वॾो डॉक्टर आहे तोखे सभु ख़बर आहे लॻे थो कुझु नज़र कमज़ोर आहे डॉक्टर ॿियो ॿुधाए ॿी मूंखे कहिड़ी बीमारी आहे गोॾनि में खंघि फिफड़नि में ख़ारिश बि अथई हा मूंखे ख़बर न आहे पर तूं चईंदो त पक इहा बीमारी मूंखे हूंदी भला इहो ॿुधाए त दस्त बि अथई डॉक्टर साहब जल्दी कर मूंखे इलाज ॿुधाए इलाज तमामु सवलो आहे पर फीस मुंहिंजी घणी अथई फीस जी परवाह न कर बसि इलाज भलो ॾे मूंखे सॼी राति उस में सुम्हणो अथई मुसलसल 7 रातियूं 8 राति इंशाल्लाह तो सफ़ा ठीकु तयार थी वेंदो अरे ही त चरिया छो आया अनवार्ड छॾे मुंहिंजे ऑफिस में छो वेठा आहिनि अरे हलो उठो उठो मां चयो न अरे डॉक्टर आहियां मां अरे बाबा डॉक्टर हलाए क्या मां डॉक्टर आहियां मेरा ओ मेरा जी साईं जी हुकुम कर रही अरे ये टेबल साफ कोने कुर्सी साफ कोने ते छा आहे बताई मां हाणे के करे वठाता क्यों हुकुम कर साईं अरे पेरा वंज पानी खणिया हाज़िर साईं मां हीअं लिखी थो अचां साईं पानी हुकुम कयो छा खणी अचां अरे छा थे होटल में साईं असांजे होटल में कड़क किस्म की चाह है दूध पत्ती चाह है खीर पत्ती चाह है धूल पत्ती चाह है केक रस केक अच्छा तारो हुकुम कयो अरे कोई सब खड़ी आ सब खड़ी जा किसी जातो
अरे मथा बीछा तो करी ओड़ो ही जा मथा बीछा तो करी जा वन 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 कम कर चक्की हर्षल चक्की साईं हाँ बिल मेरी कोशिश करो कैसा जो कैसा सेठ करो दाई सेठ से तू जो चावा ये चावा मां खन्या हो कैसा जो हाँ ये तो मेरी तो करे कैसा तो भी अरे कुछ ही बोल रहा सदा क्या है सेठ किती ते किती बुजुर्ग जाती छावणी चेक मुझे घर में तो है अरे हो जाए तो खर्चे में तो सच उसे पैसा देने तो घटी काम थी नहीं हल पैसा नहीं देने के चश्मा पायो ले कर बिछायो पैसा ने सच ही लगाओ अरे सेठ के पैसा दे एनी भागो पैसा कौन थे छा का दो कि तो दस पैसा छोड़ दो तू वही पर काम कर ठीक है खा दो पे तो पैसा छोड़ दो नी पैसा यो थावण दोना जगह किती आओ बराबर के दो no.